नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं सूबो दौर मां ज़ाहिद अली शेख जी रिपोर्ट मूजिब त बागी जा भाण लिंक रोड ते हथियार बदन जी डाक्सन फुर मुतासिर हाजी शाह मुराद भेण उम्मीद अली भेण परवेज़ अली रियाज़ शाहनवाज़ भेण बेदारी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे दाई ते चयो त असां लाड़काणे ज़िले मोहन दड़ो ॻोठ भली ॾिनो भेण जा रवासी आहियूं। गुज़र राति असांजी सॻी कचे जे इलाइक़े महमूद चना थाणे जी हद में पली जी डाक्सन भरे लाड़काणे वापसि वञी रहिया हुआसीं त 6 नामालूम हथियार बंद जे ज़ोर ते असांखे जरगुमा बणाए असांखे सूबो दौर नओं ॻोठ पठान रोड बाग जा भाण भरिसां 6 हथियार बंद असांखे किलनि जे बाग में जरगुमा बणायो, जॾहिं त 2 हथियार बंद डाक्सन मॉडल 84 रगू गाड़ो नंबर WAB 871 फुर करे फरार थी विया। असां मिसकीन गुज़िरियल राति 12:30 बजे खां रोड ते वेठल आहियूं। मुतासिर वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त सूबे दौर पुलिस चवी त मुतासिर दौर एहतिजाज कंदे चयो त सूबे दौर पुलिस चवी त हद आगड़ा थाणे जी आहे ऐं आगड़ा थाणे वारा चवनि था त इहा हद महमूद थाणे जी आहे। पुलिस मदद करण पारां असांखे वेतर परेशान करे छॾियो आहे। पुलिस असांखे एंटी वठण लाइ तयार ई न आहे। ॿिए तरफ़ सूबे दौर थाणे जे वॾे मुंशी शौकत अली जोतई राब्तो करण ते ॿुधायो त SHO सूबे दौर गुलाम शबीर वाक़े वारे हंधि वियो, जंहिं ॿुधायो त इहा हद आगड़ा जी आहे। मुतासिर IG संधू DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त असांजी फुरतल डाक्सन वापसि कराए असां इंसाफ़ कयो वञे।